अस्सलाम वालेकुम नाजरीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा सब खबरें नज़र हेडलाइन ते। आज़ाद कश्मीर के मीरपुर डिवीज़न के 13 मां 11 तकन जा गैर सरकारी चूंड नतीजा अची विया। 8 तकन ते नून लीग और 3 तकन ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब। एल.ए. 2 ते पीपल्स पार्टी जो कासिम मजीद और एल.ए. 3 मीरपुर ते पीपी उम्मीदवार कामयाब। एल.ए. 4 ते नून लीग जो चौधरी रुखसार सोभारो। एल.ए. 5 ते नून लीग जो वकार अहमद मैदान मारे वियो। एल.ए. 7 एल.ए. 9 कोटली और एल.ए. 11 ते भी नून लीग जा उम्मीदवार कामयाब थी विया। पीपल्स पार्टी के अगवान राजा परवेज़ अशरफ पारां आज़ाद कश्मीर के एल.ए. 12 जा तकरारी नतीजा फौरी तौर रोकण जो मुतालबो। राजा परवेज़ अशरफ चयो आहे त हथियारबंदनि ज़रिए चूंड अमल ते असरअंदाज थियण और जाली वोटिंग जो शिकायतूं संगीन आहिनि। केतरनि ही पोलिंग स्टेशन तां पीपीए जी पोलिंग एजेंटन के जबरदस्ती बाहर कढियो वियो। मुतासिर पोलिंग स्टेशन ते जांच बाद फौज की निगरानी में ॿीहर पोलिंग कराई वञे। मटियारी मां पुरस्कार नमूने गुम थी वियल पोरियत जो खॾ मां लाश हथ। गुज़िरियल ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम थियल पोरियत टोह जो 24 कलाकनि बाद पाणी जी खॾ मां लाश मिलियो। वारसनि मूजिबि पोरियत वाटके जो कमु कंदो हुयो। कुझु ॾींहं खां कमु न मिलण करे परेशान हुयो।